कंबर मुंहिंजी सिंध डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नियाज़ हुसैन तुनी जी रिपोर्ट मूजिब कंबर बाईपास महल जे रहवासी गोपांग बिरादरी जी औरतुनि हथनि में पा किताब खणी पंहिंजे ई बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाज। कंबर बाईपास मोहल्ले जी रहवासी गोपांग बिरादरी जी औरतुनि मसमात नज़ीरा ज़ाल दीदार गोपांग ऐं ॿियनि औरतुनि समेत पंहिंजे ॾेर सेठ मज़हर गोपांग जे नाजाइज़ीन ख़िलाफ़ हथनि में पा किताब खणी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां वीचार वंडींदे ॿुधायो त मुंहिंजे मुड़ुस जे फ़ौत थियण बाद उन जे भाउ मज़हर गोपांग असां मथां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ज़ुल्म कंदो रहियो आहे। हिन वक़्तु असांजे घर ते कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहियो आहे। घर ख़ाली न करण ते पंहिंजे पुटनि हथां मुंहिंजे हिकु पुटु बाबर खे धक हणाए सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे, जेको हिन वक़्तु कराची अस्पताल में ज़ेर इलाज आहे। वरी ॿिए पुटु सजाद खे कंबर पुलिस हथां गिरफ़्तार कराए उन मथां तशद्दुद कराए असांखे घर ख़ाली कराइण लाइ धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि वज़ीर आला सिंध IG सिंध खे अपील कंदे चयो त हिन कब्ज़ा खोरनि ख़िलाफ़ एक्शन वठी असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे।